अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही आहे जामिया दारुल उलूम कराची, जंहिंजी हिकु ख़ूबसूरत मस्जिद आहे, तमामु वॾी। माशाल्लाह, तव्हां पाण ॾिसो, हीअ मस्जिद आहे। जामिया दारुल उलूम कराची, हीअ हिकु इन जी वॾी मस्जिद आहे। जेको पहिरियां तव्हांखे ॾेखारियमि उहो मस्जिद जो ॿाहिरियों हिसो, ही मस्जिद जो अंदरियों हिसो आहे। हिन में हिकु ही बि आहे त हिन में हिकु बि विच में थंबो न आहे, सिर्फ़ु ख़ाली छत आहे। ही तव्हां पाण था ॾिसो, हिकु बि विच में थंबो न आहे। इहा बि हिकिड़ी हैरत आहे। माशाल्लाह, तमामु ख़ूबसूरत ठहियल आहे।